मुंची मुल्क जो बेड़ो बहण अदी सभाई हाने त निज घर थी शबाना मुंह वटे शमी इनायत वटे वो भी सुख कोन तो अचई मां भी कदी सफर के तुझे खिलाफ भड़कायो आहे जो तू अचे थी मास्टर के बिरबिर करण बे हना ना चंपो ते घर आए के तंग न कबो मां पुछा हुन का तो बेचारी कह कम सा आई पुछणो त दे मुके बहु 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 हिन त घर कयो को बाकी फिरंदी थी वते परावन घरन में दिसंदी थी वते त केर सुख सां वेठो आ त ये सुख सां छो वेठा हन वडन छो नता त माके को सुकून त को अचे हिन जो कम त इहो ही आ फिर फिरा परावन घरन ते नजर तस त पाण सिक में छो वेठा बैठी थी छेड़ा भोरे मुंजी जिंद छड ही मास्टर ही तू करीस बूटियूं बूटियूं मुंजो छाए मुंजो त भाव आ न बगोड़ा गाड़ी हली विंदस अदा ही भी का ज़ाला तू इनके झली नथो मां त हर लिहाज का इन का मथे आया ऐ सजी जिंदगी हिन सा चंगी हली आया सुठी हली आया हिन जो ऐसो मथो खराब थिंदो वने ऐ तू कुछ चई सही कोन तो झलीस न पंजी ज़ाल के बेटो तो दिसिस अदा तोखे बेफ हुजे हा भरेस त विजय पादर में हथ पटे माके वहाए दे त तोखे सुकून त अचे दिल त तुजी ठरे यो जफर तोखे बधे कोन तो जो हिते भगी बिठी है अचे यो जफर त बुधाया थी तुजा प्रकार मथो तुजो भी खराब घणो थी वयो अरे हाणे ठयो बस घणी कर अगे करे तोखे कुछ को घट वध गालायो तम हाणे यो पादर पती कढी छड त मां हुन खां पुछां त कीअं आई आ छा थी चवे छलन बमाई गडजन इहो कामन वारो कांकेरो न माण्हू ॿुधी सघे न समझी सघे मां हुन खां पुछां त हू चवण आख़िर चाहे छा थी ॿुधाए न सभई बात में के मुंग थई जा विंदे वरी काडे भेणुन जो साथ न तो दी अदा नाज़ण तुंजो आखिर जरीना डोह केड़ो कयवा जो हुन जे जवान पुट के बोहे में थोड़ी ही का इंसानियत आ शमी केड़ो चंगाइयो कयूं न असां सा जो हुन जो नालो पियो थो वजे अदा दे शमी जी बाह पुलिस के हां इन्हे कम सां आई मूं त समझो त शमीअ ॾे हलंदी मुबारक ॾियण त राज जो नक मथे कयो अथई अड़े हू मुंहिंजो भाणज अथमि भाणज पर जेकॾहिं इन जॻह ते मुंहिंजो इहो अहमद कमु करे हा न त मां झुमरियूं पायां हा झुमरियूं असलम इहो सुठो कमु कयो आहे कोन छॾींदासींसि मायूं अथनि थाणनि ते थाबा खाईंदी ऐं असां फेड़ ॿधियूं ते खटुनि ते वेठा हुजूं हिकिड़ो चङो कमु कनि ऐं ॿियो वरी हुननि खे जेल ॾियारी न अरू भरे जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे न त खून मां पंहिंजे मथे ते खणंदुसि भली असलम आज़ाद थिए भले मुर्सालो ॾिसो जेको जेल तो काटे अरे मास्टर मां माउ ॾे ॾिस कठोर न थी अरे पत्थर न थी अरे हिकिड़ो आहे हिकिड़ो इनखे ज़ियान न कर छो न थी वञे ज़रीना थाणे ते अदो प्यारो छो न तो थाणे ते वञी चए त असल ॻाल्हि छा आहे हींअर त हिक ॿिए खे खाइण पिए आयो ऐं हाणे जॾहिं वरी मफ़ाद गॾिया अथव त हाणे वरी मिटियाणियूं थी वियूं आहिनि को ज़रूर कोन्हे ज़रीना जो इहो मर्दनि जो मामिलो आहे वञी चईसि त ॼण पुट ॼणियो ई कोन आई बाबासी कोशिश वॾी कंदासूं त हू बचे हाणे मां हलां थो कमु आहे मूंखे ये न थे जो वरी हिक ॿिए सां चप थी वियो त सदाई पियो सड़ंदो वधंदो आहे कोयलो त थी वियो आहे गब्बर खान दे हवाल अकेलो नेण निमायूं मज़े सां वेठो आ सालू काॾे कयूं थई हां ॿुधो आ त हिकिड़ी रुसी रवानी थी वई थई ॿी रुसण जे तयारनि में आ तोखे कीअं ख़बर पई त हिकिड़ी रुसी वई आहे ॿी तयार वेठी आ इहो बॉस कीअं जो पटको मूं वारे वॾे भाउ मोभीअ बि ॿधो हो सॼी उमिरि रननि रिझाइण में गुज़री वियसि 3 सालूं कयई 3
सॼो ॾींहुं पियो ज़ालुनि खे परचाईंदो हो। मुंहिंजो ख़ैर आहे, तूं पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि कर त कीअं पंधु पई आहीं। कहिड़ी ॻाल्हि कयां? छोरीअ छमीअ को खून करे विधो आहे मोए जावेद जो, हाणे आटे ते चढ़ी बीठी आहे। न को इहो मां खून कयो आहे, मां खून कयो आहे। हाणे जे छोरी थी वञे जेल त सफ़र ॿिन्ही जहाननि खां निकिरी वेंदी। तॾहिं तो वटि आयसि त तूं ई को झलेसि, मन तुंहिंजो चवण वठे इन आटे तो लहे। न को उहा शमी ॿी हुई मासी, जेका ज़फ़र जे मथां फिदा थींदी हुई। जे छमी उहा न आहे न ज़फ़र, त ज़फ़र बि उहो साॻो न आहे। चवां सच त तो इन्हे मंज़िल ते छमीअ खे पहुचायो आहे। जे तूं निकाह जी ज़री अटकाएसि हा न त छमी दर दर जूं थुका न खाए हा। मासी हाणे मूंखे मयारू थी ॾी, यादि थी जॾहिं मां इलाज कया मां त शमीअ जो संग मूंखे ॾे, तॾहिं छा पे चई? हा मथे आसमान ते चढ़ी बीठी हुई, हेठि लहण लाइ तयारु कोन हुई। रुगो हिकिड़ी ॻाल्हि, अज़रा जो संग ॾे त मवाली अलण खे ॾियां, यादि कोन अथई? हाणे त मेसूणी थी अची मुंहिंजे मथां बीठी। अड़े अब्बा, इहे ॾे वठ जा संग हर हंधि थियनि था पिया। मूंखे कहिड़ी ख़बर त छमीअ खे तकदीर कहिड़े पासे थी वठी वञे पई। हाणे जेका पुॼई भलाई कर, मन को तुंहिंजो चवण वठी। ठीकु आहे मासी, चवण त मुंहिंजो वठंदी कोन, पर पोइ बि मां तुंहिंजे सिर जे करे वेंदोसांसि, चवंदोसांसि मन मुंहिंजो चवण वठी। हा पा, मन तोखां बि का आख़िरी चङाई थिए मूंसां। अलाह भलो कंदो। हल चल, हेॾी चङाई कर, पोइ बि इन माई जे दिलि मां मेर कॾहिं न वेंदो। सॼी ज़िंदगी न बि ईअं ई गुज़ारी, हा तॾहिं त अकेली पई आहे थी, केरु ॾिसेसि बि कोन थो। असुल ॻाल्हि छा आहे कुंज? को सुट त सिटियल कोन्हे या को पलांद वग़ैरह जो मामलो आहे? मत आहे शमीअ ते हुजनि। ॿुधां थो त दिलावर बि आयो हो। असल में त बयान में इहो ई चयो आहे त दिलावर बि हुयो। दिलावर ऐं जावेद ॿई गॾिजी कुंज खे अॻुवा पे कयो, पर हुन दावियूं कयूं त न हू जावेद सां गॾु त कोन हुयो, हू त असलम सां गॾु अंदर आयो हुयो। मूं त इहो ई ॾिठो हुयो। इहा का सिट सटियल थी नज़र अचे। भला उन्हनि माण्हुनि जो नालो छो वठिजे जेके हुजनि ई कोन? अलाए छो थियो आहे, अलाए छा माजरा आहे, मूंखे त का ॻाल्हि सम्झ में अचे ई कान। अदा मूंखे त का सिट सिटियल नज़र नथी अचे, बाक़ी रब ॼाणे। चओ छा थी चवीं? मूंखे छो सॾायो थी? मूंखे त का ख़बर ई कान्हे। मां त हिकु कुंड वठी पियो आहियां। छा थिए पियो छा न पियो थिए, न की कंहिं मूंखे कंहिं सलाह में आंदो आहे, न की कंहिं ॿुधायो आहे। मूंखे त का बि ख़बर कान्हे। ज़फ़र, मूं उहो सभु कुझु करे छॾियो आहे जेको तोखे करणु घुरिबो हो। मां तुंहिंजे जेल जो पलांद वठी छॾियो आहे। मां अज़रा जी चटी जो पलांद वरितो आहे ऐं शाहिदा जे खून जो पलांद वरितो आहे। मां ग़रीबा बाजी इज़त रखी आहे। मां इहो बंदि ॿधो आहे त वरी का शमी पैदा न थिए, वरी का अज़रा चटीअ सबबु मुंहुं न ॾे, वरी का वीचारी मासूम शाहिदा क़त्ल न थिए, ॿी का कूंज अगवा न थिए। बस ॿी का ॻाल्हि कोन्हे जेका तोखे ॿुधाइजे। शमी तूं चरी आहीं, तूं पागल आहीं। सदिन खां ही चरखो फिरंदो थो अचे। खोड़ अज़राऊं चटीअ में वेंदियूं, खोड़ शाहिदाऊं पयूं मरंदियूं, खोड़ शमियूं पैदा थींदियूं जेके कोठनि जूं ज़ीनत बणबियूं। शमी शमी ॿ चार ॾींहं तोखे शाबसूं थींदियूं, ववा वाह थींदी, बस पोइ विसरी वेंदी। पर इहो मूं त ॿुधो आहे त तूं थाणे ते वञण जे लाइ आती आहीं। ज़फ़र, इन जे लाइ त तोखे घुरायो अथमि त जीअं तूं मूंखे थाणे ते वठी हल।
थाणो त मूंखे बि ॾिठल आहे, पर मां चाहियां थी त जीअं मूंखे थाणे ते तूं हली पेश कर। मां तुंहिंजे हथनि सां भाई जो फंदो पंहिंजी ॻीची में विझंदसि ऐं मुर्की मुर्की साह ॾींदसि। तू चरी आहीं, तू पागल आहीं। वो चरी फैसलो थियो आहे पंचायत में त खून असलम खणे, छो त कूंज असलम जी इज़त आहे ऐं इहो सभु कुझु खून कूंज ताईं थियो आहे। न ज़फर, इहो त रुगो बहानो हो, इहो हक़ीक़त में तो तां थियो आहे। मूं तां थियो आहे? इहो तू छा थी चई? ॾिस ज़फर, तुंहिंजी मोहबत ऐं तुंहिंजी नफ़रत मूंखे बेगानो बणायो आहे। मां तुंहिंजी मोहबत में वहण विलोड़े हिते पहुतसि। तुंहिंजी नफ़रत मूं में इहा जुरत पैदा कई आहे त मां जावेद खे क़त्ल कयां, न त मां पाण खे बि मारे पई सघां। ॾिस ज़फर, पंहिंजी नफ़रत खे तोड़ ताईं पहुचाए। फाई जो फंदो पंहिंजे हथनि सां मुंहिंजी ॻीची में विझ। हल ज़फर, मूंखे वठी हल। मां कीअं? मां नथो करे सघां, बाक़ी मां नाज़ण खे चवां थो न न, नाज़ण छो? मां को नाज़ण सां प्यार कयो आहे या नाज़ण मूंखे हिन जाइ ते पहुचायो आहे? न ज़फर, तूं आहीं तूं। जे तूं ज़िंदा रहण चाहीं थो न त पंहिंजे हथनि सां मूंखे मारे छॾ, न त मुंहिंजो थाणे तोड़े कोर्टुनि में ॿियो बयान हूंदो। तूं आहीं तूं असल जवाबदार, दिलनि जा कातिल, जावेद जा कातिल। मूं हथां मूंखे मजबूर करे तो क़त्ल करायो आहे जावेद जो। हल न त मूंसां। ठीक आहे, मां तोसां हलां थो। मां सूबेदार सां ॻाल्हायां थो इन मामले ते। इहो आयो त तोखे ॿधण हुअसि, पर छा कयां, जावेद वारो केस लॻी वियो अथनि। छो फरियाद दाख़िल कराईंदो छा? मालिक केस ही दाख़िल नथा कराइनि, चवनि था पलांद कंदासीं। नथा कनि त मां छा कयां? अरे बाबा, छाजो पलांद कंदा? छोरो घर में घिड़ियो आहे, रड़ियूं थियूं न, माण्हू कठा थिया न, मारींदुसि न त गुलनि जा हार पाराईंदुसि। या तव्हां खे सफ़ा अलुल चरिया आहियो, छाजो पलांद थींदो? न त इहो कातिल धुर जो बयान आहे। छोकिरीअ खे खणण जी कोशिश कयई, पर छोकिरी कोन हलियसि। मां त ॿुधो आहे त जावेद सां गॾु दिलावर बि हो, उहो बि रड़नि ते पहुतो न अंदर। उते छा थियो? तोखे ज़रूर दिलावर ख़बर ॾिनी हूंदी। उहा दिलावर बि हो, इहो सरासर बोतान थो वञी। दिलावर हिते मौजूद ई कोन हो, न को इहा ॻाल्हि मां मञाई कोन थो। साहब, इन बोतलुनि जे करे ज़ाती दुश्मनी ते लही आयो आहीं, इहो सुठो कोन थो करीं। बाबुल, इहे त ख़बरूं पवंदी खोड़नि ते। मूंखे त जासूसनि इहो बि इतलाउ ॾिनो आहे त तुंहिंजो ऐं करीम दादा जो पुराणो झेड़ो आहे। तव्हां हिक ॿिए सां ठहो ई कोन था। पलांद त अलाए कंहिंजो आहे, पर वाह जो तो वरितो रहीस। मां साईं मञो माए, पर हिन दफ़े कोन बचंदे। नसरू, तुंहिंजो ऐं करीम दादे 10 साल ज़मीन ते पुराणो तकरार हलंदड़ो, उहो त पलांद न पियो वठी। ये हथ जूं ठाहिण छॾे ॾे, ये हथ जूं थो ठाहीं। न करीम दादा ॾे मुंहिंजो पलांद रहियल आहे, न ई वरी हुन सां को मुंहिंजो झेड़ो झटो आहे। ये हथ जूं ठाहिण छॾे ॾे। ऐं ॻाल्हि ॿुध, तूं असां ॿिन्ही खे वेढ़ाए नथो सघीं। ख़ैर, जेकॾहिं हू अचनि था न त मां रोज़नामचो खोले थो रखां, जे न त पोइ केस कयां त कोर्ट जे हवाले। कानून तो थी था हलूं। अली मोहम्मद अली, जेतिरो करणो अथई काहे, पर नेठ त मुंहिंजे वकड़ में। ओदा पाड़े जा चङा ऐं घर में हा रायो खट सीड़ाई वेठो आ। हा बा, चङो खट सीड़ायो वेठो आहीं। ॿियो ख़ैरा?
खुश चाक प्यारा खान पाड़ो अबो अम्मा आहे तोड़े जो हुननि असांजा लोढ़ा लताड़िया आहिनि पर हुननि वीचारनि जो खून त थियो आहे न घटि में घटि असांखे हुननि ॾांहुं पेर पाइणु घुरिजे असीं ग़रीब बाबा जा वॾा आहियूं हुननि ॾांहुं हलणु घुरिजे छा मास्तर अच्छी दाढ़ी में अची छितो थियो अरे बाबा हुननि जे वात में रत हूंदो असांजो हमरा बि जेल में पियो आहे उते हलऊं जेका ॻाल्हि थी पई त उनखे मोह केरु ॾींदो प्यारा खान ॾिस ॾोह त वाकई हुननि जो आहे तॾहिं त हुननि अञा ताईं फरियाद कोन कयो आहे ऐं हूअं बि करीमदाद तॾहिं मन वारो माण्हू आहे ऐं हू ॻाल्हि ॻणे वियो न त हिन महिल ताईं अलाए यार छा जो छा मां थी वञे हा ऐं असां हलूं बि त करीमदाद तॾहिं था भला तॾहिं तव्हां वधि में वधि उथारे छॾींदा ॿियो छा कंदा कुहंदा त कोन न मास्तर तो त हद करे छॾी बाबा आऊं कोन हलंदो आऊं हरू भरू कंहिंजी छिड़ब छो सां हा ॻाल्हि ॿुध तोखे बि झलियां थो हू के असांजा मिट आहिनि छा थियो आहे तुंहिंजा कुल खे प्यारा खान तूं पुलिस वारो थी थो सोची मां चङो थी थो सोचां ऐं चङे मां त चङाईअ जी उमेद थींदी न यार मां वेंदुसि हे बाबा नाज़न खान तूं असांजो चङो आहीं को सॼे शहर जो चङो कोन आहीं अरे बाबा उहे असांजा दुश्मन आहिनि इहो जुग आहे कोन थो असांजे घर में घिड़िया आहिनि भले त शर्मिंदा हुजनि तोखे छा थी वियो मास्तर ॾाहो थी कंहिंजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर यार प्यारा खान अकुल बि को सफ़ा ईअं उॾामी वियो थिए छा बाबा चङो चङो थींदो आहे उन में तुंहिंजो ई मुंहिंजो छा ऐं हुननि जो मुंहुं में त भाङो आहे मास्तर भाङो बि तो में धन त पोइ तूं वञ आऊं कोन वेंदुसि आऊं हितां थो वञा चङो सयाणी हल मां त बाबा वेंदुसि न आख़िर मां हिन ग़रीब बाबा जो चङो आहियां पटको जो हेॾो खणी मूंखे ॿुधायो अथव मां कोन हलंदुसि ॼणो हे मुंहिंजो किरायो भरी अरे मिठू तू बोल खणी तू छो चुप वेठो आ ॻाल्हि छा आहे ओ अम्मा हेॾो बाहिया हेॾो भित्या मिठू वञे त वञे काॾे हाणे डॉक्टर तो चवे त जेके मां मासी सदोरी खे इलेक्शन दौरान पैसा ॾिना हमांसि न उहे पैसा मूंखे वापसि करे छो जो इहा इलेक्शन थी कान न मूंखे सदोरी वोट ॾिनो इहे पंहिंजा पैसा मोटाए ॾे हाणे छितो थियो आहे ॾेसि पैसा मोटाए कहर पया छा थो चई पियो हा तो पैसा मूंखे ॾिना घणा हा हाणे तोखे पैसा मोटाए ॾियां छो कहिड़े हिसाब में तो पैसा वठे अञा मुंहिंजा तो ॾेखारनि पिया 5000 मासी सदोरी इलेक्शन इज पोस्टपोन प्लीज मां पैसा देवेंगे मां तो कंगाल थीवेंगे सफा कंगाल थीवेंगे सब पैसा इलेक्शन में हारेंगे पर इलेक्शन में न थेंगे बाकी आसरो होवेंगे तो इलेक्शन थीवेंगे तब चेयरमैन थेंगे म्युनिसिपालिटी पर म्युनिसिपालिटी चेयरमैन तो छा उन्होंने को गिटिया में भी कोन पहनगे डॉक्टर घबराए न पैसा हर हाल में वठंदासीं हाँ छो न मार पे भाई रोलू मुंहिंजा पैसा अञा हेतिरा था तो ॾे रहने मां इन्हे आसरे ते अधे खे भाटिए खे घुराए घर में रहायो आहे ऐं तूं थो चईं पियो त अञा इहे पैसा वापसि ॾे ताजा वापसि ॾे अरे मिठल फिथल मासी सदोरी त किची पवेंगे हाणे छा करेंगे अल्लाह खैर करे उस्ताद अल्लाह खैर करे डॉक्टर मुझे लाइ त नहीं तू शी हो न पर बबर शियो हां ॿुधाए न अमर जाडो रिढ छो थी पियो आहे शींह जे वात मां कोष्ट छिके कढी सघी थो पर अमर सदोरी खे ॾिनल पैसा वापसि नथो वठी सघी छो न ॾींदी हराम जा पैसा आहिनि छा हे वरी ॾिस न मां ॾे ॾिम पैसा हाणे थी बधा नोट ॾींदो अरे हेॾे मां पैसा तई मूंखे 5,000 उती
ये 5000 अच्छा उठ मेरे हाथ को हाथ मथे कर मेरे हाथ से है बिट्टू खाना है मासी सदुरी 5000 5000 अन्या 5000 मुझा तो दे रही मां त तोखे वाउट ॾिनो न को वो तू खट जा हार ड्रम भर जा ड्रम मां बधल है छा हां 1000 देवेंगे न त कम कोन हलेंगे मुझो शबाना शबाना खुदा जे वास्ते अॼु त मुंहुं न फेर शमीअ मुंहिंजूं वायूं बताल करे छॾियूं आहिनि इन सां मुंहिंजो कहिड़ो वास्तो मां त इन नाटक खां पाण खे तमामु घणो पासीरो रखियो आहे ईअं त नाज़रनि खां बि नाहे पुछो त छा आहे या छा न आहे रखियो त मूं बि पाण खे पासीरो ॾाढो पर शमीअ इनायत जी मूंखे घुरायो शर्मिंदगी हूंदसि न ड्रिनी हूंदी तो कुझु चयो हुअसि छा न न मां छा चवंदोसांसि छो चवंदोसांसि शबाना मां पाण परेशान आहियां हैरान आहियां त मां हाणे छा कयां का वाट कोन थी सुझे हू लफ़्ज़ अहिड़ा कढी वई आहे वठी हली मूंखे पेश कर इन करे जो ज़फ़र मूंखे हिन हाल ते तो पुॼायो आहे मुंहिंजे प्यार ऐं नफ़रत जी सरासरी तो ई आहीं इहो छा थी चवे चरी मगज़ फिरो अथसि छा जॾहिं फ़ैसिलो थी वियो आहे असलम खून पंहिंजे सिर थो खणे जॾहिं बयान बि थी विया आहिनि त हाणे हीअ छा थी करे तूं मिलेसि ऐं सम्झाएसि मन का तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अचेसि दिल त कान थी चवे उन सां ऐं सभाई सां मिलण ते पर तुंहिंजे करे मिलांसि थी महिरबानी करे हाणे इहा चमचागिरी न कर चयमि त वेंदीमांसि तूं छा थो सम्झी त मां तोसां ठही वई आहियां न पर ॾोह मां कहिड़ो कयो आहे जो असुल एॾी बेरुखी चयमि न त बस ॻाल्हि खे न वधाए तुंहिंजो कमु थी वेंदो मां हुन सां मिली ईंदसि अरे वॾा हज़ार आहिनि असां ख़ुदा खे मञ हाणे हर ॻाल्हि छॾ इहो गैर इहो मेर मन मां कढ मुंहिंजी सुणी छॾ छॾ न हाणे भला छो आया से तॾे वॾो असलम जी फर बि खणे थो वरी हेॾे असां आयो आहीं हथ कोन वठंदासूं उथी वञ तरे तां छो न वठंदासूं मौलादा द मास्टर नाज़ण असां वटि कही आयो आहे रज़ा अलाही जे असां हुन जो हथ वठंदासूं कुल पढ़ो करीम दादा तो मां सजण दुश्मन जी तहमीज़ निकिरी वई आहे ही भला कहिड़ा असांजा मिट आहिनि जो सुभाणे अची असांखे मयार ॾींदा बाक़ी हथ कोन वठंदासूंसि कॾहिं बि न मां हिन सां वरी गले मिला पहिरियां इहो त पुछोसि त हीअ असांजे आयो छो आहे हे असांजे फटनि ते लूण बुकायो आहे उथी वेंदो बाबा खून कंहिंजो बि थिए उहो सम्झो त नाज़ण जो खून आहे खून केर बि करे ईअं सम्झो त उहो ॻोहारी आहे मुलादाद माण्हूअ जो खून ॾिसी नाज़ण टरंदो कोन अंदरां ई अंदरां झिजंदो आहे यार मां त माणपे जे तौरु आयो आहियां पंहिंजो फर्ज़ निभाइण आयो आहियां नसुल्ला ख़ान मास्तर नाज़ण खे बेइज़्तो करे असांजे तॾे था कढण घटि में घटि तोखे कोन थो जुगाए तोणे असांजो वात रत सां भरियल आहे मुंहिंजो शहज़ादो पुटु मारियो अथव असांखे मास्तर नाज़ण मोकिलियो आहे त मास्तर खे चओ त मां चुप आहियां मां माठ जे समुंड में पाण खे गरक करे छॾींदसि फिकर न करे चङो बि इहो ई अथई घणेई लुची आहीं निभागी ऐं निभागी ऐं निभागियूं पंहिंजा नार अलॻि चाढ़ींदियूं आहिनि जेकॾहिं अदा नाज़ण जी ॻाल्हि न मञई न
तो तोलाई ॾाढो ख़राब थींदो शमी। सारे समाज लय सबक बण दियो एक कहानी